बशीर ख़ान कुरैशी कौमपरस्त अॻवान बशीर ख़ान कुरैशी 10 अगस्त 1959 ईस्वीअ ते मोटणपुर मोहल्ले रतदेरे ज़िले लाड़काने में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जन्म वरितो। सानवी ऐं आला सानवी तालीम रतदेरे ऐं शिकारपुर मां हासिल करण बाद 1976 ईस्वीअ में हिन ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िला वरिती। इन दौरान हिन शागिर्द सियासत में हिसो वरितो ऐं जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो। 1978 ईस्वीअ में पहिरियों भेरो खेसि टंडेजाम पुलिस गिरफ़्तार कयो। 1980 ईस्वीअ में जिसाफ़ टंडेजाम यूनिट जो सदर थियो ऐं 2 सालनि खां पोइ उन जो मरकज़ी सदर चूंडियो वियो। खेसि 1981 ईस्वीअ में 1 साल लाइ यूनिवर्सिटी इंतज़ामिया रस्टिकेट कयो। 1990 ईस्वीअ में खेसि ॿीहर जिसाफ़ जो मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो। जनरल ज़ियाउल हक़ जी मार्शल लॉ दौरान 17 अगस्त 1984 ईस्वीअ ते टोड़ी फाटक वटि कानून लागू कंदड़ इदारनि हथें ख़ाली शागिर्दनि मथां गोलियूं हलाए 5 शागिर्द शहीद कया। मरकज़ी क़यादत जी गिरफ़्तारी खां पोइ तंज़ीम जूं समूरियूं ज़िम्मेवारियूं बशीर ख़ान जे हवाले थियूं। टोड़ी फाटक वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाइण ते 15 जनवरी 1985 ईस्वीअ ते खेसि रतदेरे मां गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाननि ते रखी मथसि टार्चर कयो वियो। खेसि 2 केसनि में 1 साल क़ैद ऐं 10 फटकनि जी सज़ा ॾिनी वई। सज़ा काटण बाद हू अगस्त 1986 ईस्वीअ में आज़ादु थियो। 11 अगस्त 1988 ईस्वीअ ते लिसानी फ़सादनि बाद खेसि ॿीहर गिरफ़्तार कयो वियो ऐं हू 18 महीननि ताईं जेल में रहियो। 2 जनवरी 1994 ईस्वीअ ते खेसि ॿीहर गिरफ़्तार करे 2 सालनि ताईं क़ैद रखियो वियो। 1995 ईस्वीअ में GM सैद जे 40 वक़्तु जॾहिं जीए सिंध क़ौमी महाज़ ठहियो त अब्दुल वाहिद आरिसर कन्वेनर ऐं बशीर ख़ान उन जो डिप्टी कन्वेनर मुक़ररु थिया। 1996 ईस्वीअ में जिस्कम जो जनरल सेक्रेटरी ऐं अॻिते हली इन जो चेयरमैन चूंडियो वियो। संदसि तक़रीरुनि ते मुश्तमिल किताब जाॻिया जुंग जवान छपियल आहे। कुरैशी साहब मुख़्तलिफ़ सिंधी क़बीलनि जे विच में क़बाइली तकरारनि खे निबेरण में भरपूर किरदारु अदा कयो ऐं मुअज़्ज़िज़ीन जी शमूलियत ज़रिए क़बीलाई झेड़नि में झेड़ींदड़ गिरोहनि खे क़ाइल कयो त हू पंहिंजनि खूनी झेड़नि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि ऐं उन्हनि मुतासिर धुरियुनि तरफ़ मेड़ मिंथ काफ़िलो वठी वञण जी रिवायत क़ाइमु कई। बशीर ख़ान कुरैशी 7 अप्रैल 2012 ते सकरंट सिंध में 54 सालनि जी ॼमार में पुरस्रार नमूने फ़ौत थी वियो। बशीर ख़ान राति जी मानी खाइण खां पोइ बेहोश थी वियो। हिन खंघि खां पोइ सीने में सूर जी शिकायत कई। खेसि मक़ामी इस्पताल नियो वियो जिते हू राति जे वक़्तु 2:45 ते फ़ौत थी वियो। 19 अप्रैल 2012 ते सिंध हुकूमत जे तिबी इदारनि जी फ्रांसिक मेडिसन ऐं पैथालॉजी टीम ॿुधायो त बशीर कुरैशी जे मौत जो कारण फास्फोरस जो ओवरडोज़ या दिलि जो दौरो थी सघे थो। कॾहिं मौत खां न दिलड़ी ॾिनी आहे, कॾहिं मौत खां न दिलड़ी ॾिनी आहे, असां सिंध तोखे हयाती ॾिनी आहे। अरे दोस्तो ही धरती संभालियो, असांजी हयाती दग में पुनी आहे। संदसि तदफ़ीन रतदेरे में थी। संदसि शख़्सियत ऐं सियासी जिदोजहद बाबति 10 खां मथे किताब छपिजी चुका आहिनि।